अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश है तो भी सही है। हाँ पाण लीनियर इक्वेशंस चैप्टर जो आहे जो उनकी एक्सरसाइज भी कंदासीं। ठीक है, इनमें पाण के करनो चाहे तो सॉल्व दी इक्वेशंस, पाण इक्वेशंस के सॉल्व करनो। सॉल्व करण जो माना छा हुंदो तो पाण जेको भी वेरिएबल विच में गिवन है, एक्स हुजे वाई हुजे या जेको भी वेरिएबल गिवन हुजे हुनजी वैल्यू कढणी हुंदी है। तो वो छाजे बराबर है, एक्स छाजे बराबर है, वाई छाजे बराबर है, वो करणो हुंदो। सफ़ा सवलो आहे, इनमें कोई मसलो ही ना है। इनमें पहिरियों जेको आहे सवाल वो छा उनमें छा तो चए तो एक्स -7 बराबर आहे 8 जे। ठीक है, तो इनके सॉल्व करनो आहे, सफ़ा सवलो आहे। बराबर जी साइन का जेकॾहिं को अंग हेॾे वञे थो या हेॾे अचे थो तो हुनजी साइन चेंज थींदी। हिते जेकॾहिं माइनस आहे तो हेॾे वेंदो छा थींदो प्लस थी वेंदो। ठीक है, एक्स ही हिते ही रहियो ऐं हिते माइनस जा 7 हेॾे वेंदा तो छा थींदा प्लस जा 7, ही 8 ऐं प्लस जा 7 सही थी वियो। हाणे 8 ऐं 7 घणा थिया 15, एक्स बराबर आहे 15। सफ़ा सवलो आहे नी। बस याद छा रखणो आहे जेकॾहिं बराबर जी एक साइड का बी साइड को भी अंग शिफ्ट थे तो उनकी साइन चेंज थी वेंदी। माइनस में आ तो प्लस में थी वेंदो, माइनस में आ तो प्लस में थी वेंदो, प्लस में आ तो माइनस थी वेंदो, ऐं ज़र्ब आ तो वंड थी वेंदो, वंड आ तो ज़र्ब थी वेंदो। बराबर जी खाली छा थींदो बराबर जी इन साइड वेंदो या इन साइड ईंदो, मतलब जाहे सिर्फ बराबर जी साइड का चेंज थे, बराबर जी साइन क्रॉस करे तो उनकी निशानी चेंज थी वेंदी, ऑपरेशन चेंज थींदो। जीअं हिते तव्हां ॾिठो ॿी मिसालनि में ॾिसूं था। हाणे ही ॿी मिसाल आहे, हिनमें छा थो थिए साॻी तरह तो y+5 बराबर आहे 12 जे। तो पाण इनके सॉल्व करणो आहे, वाई हिते ही रहियो। ठीक है, हिते प्लस जा 5 आहिनि तो बराबर जी इन साइड वेंदा तो माइनस जा थी वेंदा, ही 12 ऐं 12 साॻा ऐं माइनस जा 5। हाणे 12 मां 5 विया बकाया घणा बचिया, बकाया बचिया 7। ही पंहिंजो जवाब सवलो आहे नी सफ़ा। हाणे ही ॾिसी वठो तो हिन में छा थो थिए तो 7 ज़रब थियनि था वाई सां ऐं बराबर आहिनि हू 14 जे। ठीक है, पाण खाली वाई विच मां कढणो आहे, वाई हिते लिखियोसीं। हाणे 7 साण ज़रब थियनि पिया, 7 बराबर जी इन साइड वेंदा तो वंड थी वेंदा, छो जो हिते ज़रब थियनि पिया तो हिन साइड वेंदा तो वंड थी वेंदा, जेको ज़रब थींदो हूंदो ॿी साइड वेंदो तो वंड थी वेंदो। हाणे ही साॻा 14 पाण लिखो ऐं वंड 7। ठीक है, हाणे ही वाई छाजे बराबर थियो 14 के 7 सां, 14 के 7 सां वंड कयोसीं तो छाजे बराबर थिया ही ॿिनि जे। सही थी वियो, 1 7 7 2 7 14। ओके, हाणे ही ॾिसी वठो हिते x/4 बराबर आहे 3 जे, तो हिते भी पाण के x जी वैल्यू विच में कढणी आहे। हाणे करनो चाहे तो तव्हां क्रॉस मल्टीप्लाई करे वठो, हिन के हिन सां ज़रब करे छॾियो, हिन के हिन जे हेठि हिकु आहे। ठीक है, हिन सां ज़रब करे छॾियो मतलब क्रॉस मल्टीप्लाई करनो आहे। एक्स के 1 सां ज़रब कियो तो जवाब एक्स आयो ऐं चेन के 3 सां ज़रब कियो तो जवाब छा आयो 4 त्रिकी 12 मिली वई। सफ़ा सवलो आहे नी। हाणे पाण ही अचूं था हिन मिसाल ते 18 इनमें ॾिसो तो साॻी तरीक़े से पाण एक्स की वैल्यू विच में कढणी आहे, एक्स छाजे बराबर आहे तो इनमें पहिरियों जो स्टेप होंगे वो पाण जेका प्लस या माइनस जा खाली जेका कांस्टेंट आहिनि, ही जीअं ही कांस्टेंट आहे हिन के पहिरियों हेॾे शिफ्ट कंदासीं। 6x हिते ही रहिया ऐं हिन के हेॾे शिफ्ट कयोसीं, हिते ही छा जो आहे प्लस जो आहे, हिन साइड वेंदो तो माइनस जो थी वेंदो, माइनस जो। ठीक है, हिन के अञा ईअं ई रखूं था। हाणे 49 मां 1 वञे बाक़ी घणा बचिया 48। हाणे ॾिसी वठो पाण खे खाली खपे एक्स। ठीक है, एक्स त हिते 6 सां ज़रब थिए पियो तो 6 के हिन पासे शिफ्ट न कंदासीं तो वंड थी वेंदो। 48 के वंड कयोसीं 6 सां तो जवाब छा आयो पाण वटि 6 × 48 थींदो आहे, 8 भेरे मतलब खोड़ो लॻो। ठीक है, एक्स बराबर आहे छाजी 8 जे। ओके थी वियो। हाणे पाण बाक़ी ॾिसूं था ही 11 जेको आहे हिन में छा थो थिए मतलब इक्वेशन ईअं भी थी सके थी, ज़रूरी ना है तो हिन पासे कांस्टेंट हुजे या बराबर हुजे, ईअं भी थी सके थी। हिन में भी साॻियो ई तरीक़ो ही खाली उन्हनि चेंज किया तो इन खां माण्हू खे घबराइणु न खपे। साॻियो तरीक़ो पाण खे एक्स मालूम करणी आहे विच में
ठीक है। एक्स ही हिते ही रहियो, ठीक है। हाँ ये 9 जेका हिते प्लस पिया थियण त हिन पासे ईंदा त माइनस थी वेंदा, ही साॻा 6 हिन पासे ईंदा त ही माइनस थी वेंदा। हाणे 6 मां माइनस 6 मां पाण कट कंदा 9 त कट पाण ईअं जेका कंदा आहियूं कोन थींदा आहिनि, बाक़ी जंहिंजा वधीक हुजनि जवाबु हुनजो ईंदो आहे, कट थींदो आहे ईअं। हाणे माइनस जा 9 आहिनि, विच मां 6 विया त बकाया घणा बचिया 3, ठीक है। एक्स जी वैल्यू छा आहे 3, ही पाण खे मिले, ठीक है। 9 मां पाण माइनस कयो आहे 6 त बाक़ी घणा बचिया 3, हू 3 जेका जंहिंजी वधीक वैल्यू हूंदी, जीअं माइनस जा 9 आहिनि प्लस जा 6 आहिनि त जंहिंजा वधीक हूंदा हुनजी साम्हूं निशानी ईंदी, हिन करे हिनजी निशानी आई। ओके आहे। हाणे ही करे वठो पाण, ही भी सफ़ा सवलो आहे। साॻे तरीक़े वांगुरु हिन वांगुरु मल्टीप्लाई क्रॉस मल्टीप्लिकेशन करनी आहे, हिन खे हेॾे ज़रब करे छॾिणो आहे, हिन खे हेॾे, ठीकु आहे। 6x - 4 खे हिक सां ज़रब कयोसीं त को फ़र्क़ु न पियो, साॻा आया। बाक़ी जेका आहिनि ॿिनि खे हिन सां ज़रब कंदासीं त ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयोसीं 4x थी विया, ऐं प्लस जी साइन ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयोसीं त 4 थी विया। एक्स वारा हिकु पासे खणी था वञो, ही 6x हिते रहियो, ही जेको एक्स आहे हिते 4x हिते प्लस पिया प्लस जा हिन साइड ईंदा त माइनस जा थी वेंदा, ठीकु आहे। ही 4x हिते प्लस जा हिन पासे ईंदा त माइनस जा थी वेंदा, बराबरि जी साइन। हाणे ही 4 जेका हिते ई आहिनि, ही हिते ई रहिया, हिन खे हिन पासे खणी आयासीं त ही प्लस जा थी वेंदा, छो जो ही हिते माइनस जा आहिनि। हाणे छा थियो त 6x मां माइनस कयासीं पाण घणा 4x त बाक़ी 2x बचिया, ठीकु आहे। 4 ऐं 4 8, 4 ऐं 4 8, पाण खे खपे ख़ाली x खपे त पाण छा करिणो आहे, हाणे 2 हिते ज़रब पिया थियनि x सां त बराबरि जी इनसाइड खणी वेंदासीं त वंड थी वेंदा, ही x 8 खे ॿिनि सां वंड करे छॾियोसीं, हीअ थी विया त घणे भेरे कोड़ो लॻो 4 भेरे, ठीकु आहे। ही पंहिंजो जवाबु आहे। हाणे हिन में ही भी करे वठूं, ही आख़िरी आहे। साॻो ई तरीक़ो पाण क्रॉस मल्टीप्लिकेशन करणी आहे, हिन खे हिन सां ऐं हिन खे हिन सां ज़रब करे छॾिणो, चइनि खे हिन सां ज़रब कयोसीं त ही ठीकु आहे, ऐं 8 खे हिन सां क्रॉस मल्टीप्लिकेशन मतिलबु ईअं x प्लस, अच्छा सही थी वियो। हाणे ज़रब कयूं, चइनि खे 5 सां ज़रब कयोसीं 5x सां त जवाबु आयो 5 चौक 20, 20x ऐं माइनस 4 चौक 16, 8 खे x सां ज़रब कयोसीं त 8x थी विया, प्लस जी साइन 8 खे 6 सां ज़रब कयोसीं त 48 थी विया, सही थी वियो। पाण हाणे साॻे तरीक़े वांगुरु जेका वेरिएबल आहिनि उहे हिकु पासे खणी वञूं, बाक़ी जेका प्योर कांस्टेंट उनखे ॿिए पासे। ही 20x हिते ई रहिया, ऐं हिते 8 जेका आहिनि 8x हू प्लस जा हिन पासे ईंदा त माइनस जा थी वेंदा 8x, बराबरि जी साइन ही त 48 ही हिते ई रहिया, हिननि खे हिन पासे खणी आयासीं त ही हिते प्लस माइनस जा आहिनि त हेॾे ईंदा त प्लस जा थी वेंदा 16, सही थी वियो। हाणे 20x मां माइनस करिणो पाण 8x त घणा बचिया 12x, ही 12x। हाणे हिननि खे जोड़ करे वठूं, 6 ऐं 8 14 थिया, 4 हिकु मथे ऐं ही मतिलबु 64 थिया, त पाण खे खपे x ख़ाली, त पाण छा कंदो, x हिते 12 सां ज़रब थिए पियो त x हिते रहियो, ऐं 12 ज़रब थियनि पिया x सां त बराबरि जी इनसाइड अची छा थींदा वंड। हाणे 12 जो खोड़ो डायरेक्ट चोट थिए त नथो लॻे त पाण हिकु जहिड़ो खोड़ो हणी वठूं, ॿिनि जो हणी वठूं, हिन ते 6 भेरे लॻो ॿिनि जो, ऐं हिन ते 3 ऐं 2, ठीकु आहे। वरी ॿिनि जो हणी वठूं, ॿिनि जो 6 ते घणे भेरे लॻो 3 भेरे, ऐं हिन ते ॿिनि जो 16 भेरे, ठीकु आहे। ईअं 16 भाङे 3 पंहिंजो जवाबु आयो। जेकॾहिं हिन खे अञा तव्हां सिंप्लीफाई कंदो त पोइ 2 में हलियो वेंदो, ठीकु आहे। 5 2 ऐं घणा थिया 5 2 3, सही थी वियो। 5 3 15 ऐं 5 2 ॾेई, बाक़ी हिकु बचियो त हू पाण 2 ॾेई हेॾे 0 ॾिनीसीं 10 थिया, त 10 ते 3 जो घणे भेरे लॻो 3 भेरे, त ईअं 5.333 ईअं ईंदो, ठीकु आहे। उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे।